सर मां कस्टमर छा नालो आहे तव्हांजो? समीना। ऐं छा मसलो आहे तव्हांजो? मूंसां मसलो इहो आहे त आरजे मां सर फयाज़ मेमूण आरजे मूंसां नाजाइज़ी कई आहे। तव्हांखे छा थो चए? नाजाइज़ी कहिड़े क़िस्म जी नाजाइज़ी? छा कयो अथई? पहिरियां मूं ॾे मैसेज कंदो हुयो, मां मैसेजनि जो रिप्लाई न ॾींदी हुअमि। मूंखे घुराए ऑफिस में टॉर्चर कंदो, चवंदो मूंसां सेट थियो, मूंसां दोस्ती रखो। मूंखे चई मां तव्हांखे जॉब था कढंदमि ऐं मां तव्हांजे ख़िलाफ़ु 10 माण्हू वठी तव्हांखे बदनाम कंदमि। तव्हां ग़रीब जी धीउ आहियो, कमाइण वारी बि तूं आहे, तो केतिरो बदनाम कंदमि जो सॼो मुल्क माना सॼे मुल्क में ख़्वार कंदमि। पोइ मां हा जी में मैसेज रिप्लाई ॾियांसि त 2-3 ॾींहं गुज़रिया, मूंखे घुराए मूंखे चयईं त मूंसां गॾु हल, किथे हल, मां तोसां गॾु वेहण थो चाहियां की को होटल में। मां पोइ इहा ॻाल्हि मथे ते पहुचाई, मां पंहिंजी टीम मेंबरनि खे दांह ॾिनी। पोइ उन्हनि कुझु बि न कयो, पर मां मथे हेड ऑफिस ताईं ॻाल्हि पहुचाई आहे। अॼु उहे आया, मां उन्हनि सां मिली चुकी आहियां, पर मुंहिंजो इंसाफ़ न थियो आहे। मूंखे नौकिरी ते वापसि न रखियो वियो ऐं उनखे कढियो न वियो आहे। तव्हां हिते कहिड़ी तव्हांखे माना जॉब डेज़िग्नेशन कहिड़ी ऐं घणो अर्सो थियो तव्हां कमु कयो आहे? मूंखे 10 महीना थी विया आहिनि। 10 महीना थिया आहिनि? जी। अच्छा, उहो तव्हां प्रूफ आहिनि जेके तव्हांखे ब्लैकमेल कया? हा, मूं वटि प्रूफ आहिनि, मूं वटि स्क्रीनशॉट आहिनि। मूंखे जेको चवंदो हो मां मैसेज जा स्क्रीनशॉट रखंदी हुअमि। राति जो 3-3 बजे मूं ॾे कॉलूं कंदो, जेको मां न खणंदी हुअमि। ॿिए ॾींहं ते ऑफिस में घुराए मूंखे टॉर्चर कंदो, तूं मूंसां न ॻाल्हाईंदीअं, मां तोखे जॉब मां कढंदमि। ऐं वरी मां निकिरी चुकी हुअमि, 1 महीनो मां जॉब ते न आई हुअमि। त वरी मां मथे ॻाल्हायो, उन्हनि खे चयो मूंखे घुरायो। मां ॾाढी मुताज आहियां, मुंहिंजो घर हलाइण वारो कोई न, मां आहियां। उन्हनि चयसि त हिन खे वापसि रखो, वरी वापसि रखियईं। हफ़्तो बि न गुज़रियो, साॻियो मूं ते टॉर्चर कयईं। तव्हां ॻाल्हि कई त करप्शन बि कई आहे फयाज़ मेमण इदारे अंदरि, उहा कहिड़ी करप्शन आहे? सर असांजा सौदा आया हुआ, उहे असांखे न मिलिया आहिनि। जेके क़त्लूं ईंदियूं हुयूं उहे पंहिंजे घरनि ते पहुचाईंदो हो। रोज़े में कॾहिं असांखे ॾींदो, कॾहिं चवंदो ख़तमु थी विया, वेंदे असां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदासीं। उहो खारकूं सभु पयूं हूंदियूं। तव्हांजी हिते घणी सैलरी हूंदी? सर असांजी 25,000 जी सैलरी। तव्हांजी हाणे एज छा आहे? मुंहिंजी 22। हाणे तव्हां छा मुतालबो आहे तव्हांजो? मुतालबो सर इहो आहे त तव्हां मीडिया वारा मुंहिंजा इंसाफ़ कयो। जेका आवाम मूंखे ॾिसे थी, ॿुधे थी, उहो बि मुंहिंजो इंसाफ़ करे। ऐं इन्हनि मूंखे चयो त मां तोखे कस्टमरनि सां, पंहिंजे टीम वारनि सां ख़राबु कंदमि। तव्हां जांच कयो हर कस्टमर खां। तव्हां ॿाहिरि KFC जे बिठा आहियो, तव्हां अंदरि वञी हर कस्टमर खां पुछा कयो त मुंहिंजो रवैयो उन्हनि सां कीअं हूंदो। वेंदे मां टिप बि न वठंदी हुअमि। मूंखे हिकु टिप मिलंदी, उहो बि मां हिननि खे ॿुधाईंदी हुअमि त सर मूंखे टिप मिली आहे, मूंखे मना कंदा, मां टिप बि न वठंदी हुअमि। हाणे मुतालबो तव्हांजो छा आहे? मूंखे इंसाफ़ खपे ऐं हिनखे सज़ा खपे। सर फयाज़ मेमूण खे सज़ा ॾियणु घुरिजे। आरजे मां नथी चाहियां त जीअं मूंसां थियो आहे, मूंखे ब्लैकमेल करे इन टॉर्चर कयो आहे, त की ॿी न्याणी सां थिए? छो त हिते ॿियूं बि न्याणियूं कमु थियूं कनि। कुझु खे टॉर्चर करे कढे वियो आहे। उहे न्याणियूं पंहिंजी जॉब पंहिंजी इज़त बचाइण जे चकर में निकिरी वियूं आहिनि, पर मां मजबूर हुयमि। मां चवां पई मुंहिंजो घर में कोई कमाइण वारो न आहे, इन जे करे मां हिन टॉर्चर बर्दाश्त कयां पई। पर हाणे इहो ई आहे त तव्हां मूंखे इंसाफ़ ॾियारो। ACR वारा आया, मां उन्हनि खे ॿुधायो, पर उहे कुझु बि उहे चवनि था कंदासीं। हफ़्तो 2 हफ़्ता मां मंझंदि आई हुअमि, मां उन्हनि सां मिली चुकी आहियां। उन्हनि जो कोड आयो न आहे। मां नथी चवां त KFC सॼी ब्रांड ख़राबु आहे। तव्हां छा ॻाल्हायो? छा चयो उन्हनि तव्हांखे? उन्होंने मूंखे चयो त हम आपको जॉब पे नहीं रख सकते क्योंकि आपके खिलाफ़ इसने सबूत इकट्ठा किए हुए और इन टीम मेंबरनि खे टॉर्चर करे, जीअं मूंखे टॉर्चर कंदो मां तोखे जॉब था कढंदमि। टीम मेंबरनि खे टॉर्चर करे मुंहिंजे ख़िलाफ़ु लिखारायो अथई त माना हिन छोकिरी जो रवैयो सुठो न आहे, असां सां तवाई में ॻाल्हाए थी। ऐं हिकिड़े टीम मेंबर खे टॉर्चर कयो थी। मूं वटि उनजी आवाज़ रिकॉर्डिंग पई आहे। उन मूंसां ॻाल्हाए मूंखां माफ़ी वरिती आहे ऐं उन चयो आहे त मूंखे ऑफिस में घुराए मूंखे टॉर्चर कयो त मां तोखे कढंदमि। हुन सां थियो आहे पंहिंजी नौकिरी बचाए लाइ तूं लिखी ॾे। घर में घणा भाती आहिनि, वॾा भाइर केतिरा आहिनि, या वालिद साहब तव्हां छा कंदो? बैकग्राउंड थोरो फैमिली बैकग्राउंड। मुंहिंजो वालिद साहबु बीमार हूंदो आहे, असल में ड्राइवरिंग कंदो आहे। कॾहिं ड्राइवरिंग ते वेंदो आहे, कॾहिं न वेंदो आहे। मुंहिंजा भाउ नंढड़ा आहिनि। कमाइण वारी मां आहियां ऐं असां रेंट ते वेठा आहियूं। उहो सभु हिननि खे ख़बर आहे। सर असांजे मींहंनि में हे अची चुको हुयो, जेके असांखे पैसा मिलणा हूंदा आहिनि 50,000, इन असांजो नालो बि ॾिनो हुयो ऐं हाणे मुंहिंजो नालो हटाए छॾियो अथई ऐं सभु टीम खे मिलिया बि आहिनि।